अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरियागुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान में बीहर अगराई ते पाक फौज जो भरपूर जवाब तालिबान जूं 6 चौकियूं तबाह। केपीके जे कुरुम जिले में अफगान तालिबानी खारजियन जी फायरिंग ते पाक फौज बर वक्त जवाबी कार्रवाई। सिक्योरिटी ज़रन मौजूद पाक फौज की जवाबी कार्रवाई में अफगान फोर्सेस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशनूं अमले समेत तबाह। तालिबान ऐं खारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रनि जो वधीक चवणु आहे त पाक फौज खारजियनि जे हिकु ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में खारजियनि जो कमांडर मारिजी वियो। झड़पुनि दौरान अफगान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजे हिकु चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे फरार थी विया।